ॿिए पासे असांखे ख़बर ॾींदासीं गडाब मां, जिते कोही ॻोठ भरिसां मली नदी मां 2 ॾींहं पुराणो लाश हथायो आहे। पुलिस लाश खे जना अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो गडाब जी कोही ॻोठ भरिसां मली नदी में 2 ॾींहं पुराणो लाश हथायो है। पुलिस लाश के जना अस्पताल मुंतकिल करे छॾियो है। लाश की सुञाणप न थी सकी है। वहाँ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो गडाब में कोही ॻोठ भरिसां मली नदी में 2 ॾींहं पुराणो लाश हथायो है। पुलिस लाश के जना अस्पताल मुंतकिल करे छॾियो है, जॾहिं त इन वक्त ताईं लाश की सुञाणप न थी सकी है। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है मंजूर सोलंकी। जी मंजूर, छा अपडेट्स आहिनि? शाह लतीफ़ थाने जी हद है मंजिल पंप कोही ॻोठ लगे जेके है मली नदी है, उन मां 2 ॾींहं पुराणो लाश जो हथ आयो है। इलाके वासियों की इतला ते है मकामी पुलिस पहुंची करे लाश खणाए जना अस्पताल मुंतकिल किया है। आखिरी इतलाउन ताईं लाश जी है सुञाणप न थी सकी है। जी वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।